जी त नाज़रीन असीं अॼु मौजूद आहियूं गेरेलो शहर जे 200 साला क़दीमी क़ब्रिस्तान में, जंहिंखे चौदीवारी न हुअण जे करे हिते चौपायो माल चारियो थो वञे ऐं ज़रई ज़मीनूं आहिनि उन्हनि जो पाणी शोर कयो थो वञे, जंहिं सबबु हितां जी जेके क़बरूं आहिनि उहे मिसमार थियनि थियूं ऐं बेहुरमती थी रही आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हितां जे सियासी समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि जेकब न्यूज़ सां कुझु हिन रीति कयो। असांजी तारीख़ी क़ब्रिस्तान आहे। असां अपील कंदासीं सिंध हुकूमत खे असांजी चौधरी ॾियारी असांजे क़ब्रुनि जी बेरुज़ी थियण खां बचाए वञे ऐं जेको आहे सो माल बेरुज़ी करे थो ऐं ॿनियुनि जो पाणी बि असांजे क़ब्रिस्तान में अचे थो। चौधरी ॾियारी असांजे क़ब्रिस्तान खे बचाए वञे। साईं गेरेले शहर में असांजी ॾाढो तमामु मुक़ाम में तमामु गंदगी आहे, तमामु मुक़ाम ख़राबु थी चुको आहे, जंहिंमें चारदीवारी न हुजण जे वजह सां असांजे मुक़ाम में माना कुता अचनि था, ॿिला अचनि था, जा कंहिं जानवर काए अचे थो, माल मथां काए अचे थो। असांजो मुक़ाम ॾाढो माना ख़राबु थी चुको आहे। हिन वक़्तु पाणी अचे थो बरसाति जो, या वरी अल्थर वाह हुनजो वेझो आहे मथां मुक़ाम हेठां आहे त पाणी हुन तमामु घणो थो अचे। पाणीअ जी माना वजह सां असां पोइ पंहिंजी का मैयत असां दफ़नाए था सघूं। सिंध हुकूमत खे इहा अपील आहे त असांजे माना हिन क़ब्रिस्तान खे पाणी चारदीवारी हणाइणी। तव्हां ॾिसो पिया त हे असांजो जेको क़दीमी क़ब्रिस्तान आहे गेरेले जो 200 साल क़दीम क़ब्रिस्तान आहे ऐं हिते जेको आहे तव्हां ॾिसंदा त माना चौपायो माल या कुता रोलू कुता जेके आहिनि उहे हिते क़बरुनि ते जेको आहे अचनि था पिया, बेरुमती थी थिए। उनखां पोइ ज़रई ज़मीनूं आहिनि उन्हनि जो पाणी जेको आहे असांजे क़ब्रिस्तान में अचे थो पियो, जंहिं सबबु क़बरूं मिसमार थियनि थियूं ऐं क़ब्रिस्तान जी बेरुमती थी थिए। पर असांखे अफ़सोस आहे औकाफ़ खाते ते जेको हिन असांजे क़दीमी क़ब्रिस्तान जी का बि जेको आहे वाहर कोन थो करे। पर हाणे असां शुक्रगुज़ार आहियूं हाई कोर्ट जा, जन जेको आहे सो हीउ हुकुम जेको आहे नाज़ुर कयो आहे त चौदीवारी ॾियाराई वञे ऐं असां पुरज़ोर अपील था कयूं सिंध हुकूमत खे ऐं वास्तेदार जेके असांजा ज़िले जा ऑफिसर आहिनि, DC आहे, AC बाकराणी ऐं ॿिया जेके आहिनि उहे असांजे हिन क़दीमी क़ब्रिस्तान खे जेको आहे चौदीवारी ॾियाराइनि त जीअं क़ब्रिस्तान बेहुरमती ऐं क़बरूं मिसमार थियण खां बची सघनि। अल्हम्दुलिल्लाह, जीअं त असांजे गेरेले शहर में जेको मुक़ाम आहे उन मुक़ाम जी तमामु बेहुरमती घणी थिए थी। छाजे करे हिकु त चौपायो जेको माल आहे उहो बि आम छॾियो वञे थो, छो जो हुनजो काॾो रस्तो ई कोन्हे को, खुलियो पिया जाॾो अचे थो जाॾो हलियो वञे। जेकॾहिं गेरेले रोड खां लथो जेथो बि लथो पोइ क़बरूं न आहिनि त हीअ ख़बर कंदी आहे हीअ छा आहे। उनजे मथां चढ़ियो माल हलंदो घुमंदो फिरंदो वते थो। ॿियो वरी इहो उन्हनि खे परियो ॿनी आहे अर्थर खां ओरियो त उहे ॿनियुनि जा पाणी ऐं बि तमामु जॾहिं रोंबनि जो टाइम ईंदो आहे, पाणी जो टाइम ईंदो आहे या अहिड़ी का बरसाति थींदी आहे, पोइ अहिड़ो केर बि गुज़ारे वेंदो आहे त हिकु ॿ क़बरियूं असां त अहिड़ो कमु थियो पंहिंजे अखियुनि ते हूंदे ॾिठी पाण असां छा कयो, हिकिड़ी क़बर खॼी वई ऐं हिते नूनारनि जो हिकिड़ो हमरा गुज़ारे वियो हो। असां हुते वियासीं, एॾो जो पाणी क़बर में छा थियो मुक़ाम खणनि पिया रुॻो पाणी पाणी। आख़िर में हुते छा करणु पियो, असांखे हिकिड़ी कली वठणी पई। कली वठी असां उहा विछाए ऐं पोइ उनखे मथां दफ़न कयो वियोसीं। मजबूर थी वियासीं, ॿनियुनि जो परे पाणी और बरसातुनि जो पाणी, छो हुनखे दीवारी कान्हे का। जेकर हुनखे का दीवारी काॾो लॻल हुजे त ऐं तव्हां हिनमहिल बि उते वञो, जिते जिते बि वण लॻल आहिनि उन वणनि जे हेठो जेकियूं क़बरियूं आहिनि उन बाक़ाइदा खोतरियूं पयूं आहिनि। छाजे लाइ? जो हुते कुता अची वेही था रहनि, उहो कुता हुनखे खोतरे खोतरे अंदरि करे वेही था रहनि। वरी असां मालिक खे ॿुधायूं था बाबा वञो वञो क़बरूं पंहिंजनि खे ठाहियो। वरी अचनि था कोदल ठाहे सिधो करे कंडा वंडा हणी वञनि था, पर कुतो आख़िर उते छांव ॻोल्हींदो, छांव ॻोल्हींदो त खॾा पियो थो खणे। हाणे खॾा इन खॼनि था जो उनखे दीवारी कान्हे का। अगरि इनखे चोॾहं तरफ़ दीवारी निकिरी वञे ऐं इन्हनि खे महफ़ूज़ रखियो वञे। आख़िर क़दीमी शहर आहे, पुराणो शहर आहे, वॾो मुक़ाम आहे, घटि में घटि किलोमीटर में मुक़ाम आहे इहो गेरेले जो। ऐं इन मुक़ाम जे लाइ असां बिल्कुलु अपील कयूं हुकूमत खे, सभिनी खे त महिरबानी करे इन मुक़ाम खे चौफेर दीवारी ॾिनी वञे। जी नाज़रीन, तव्हां हितां जे सियासी समाजी ऐं मज़हबी अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो इहो ई चवणु हुयो त 200 साला क़दीमी क़ब्रिस्तान खे जल्द खां जल्द चौदीवारी ॾियारे क़बरुनि खे मिसारजण खां ऐं बेहुरमतीअ खां बचायो वञे। कैमरामैन सलमान मुग़ल सां अब्दुल गनी मुग़ल, जेकब न्यूज़, गेरेलो।